Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिन टीवी नेटवर्क जी 16वीं सालगिरह के मौके ते असां सभु हिते गॾु थिया आहियूं। सभिनी ॾिसंदड़नि खे सिन टीवी नेटवर्क जी 16वीं सालगिरह जूं मुबारक हुजनि। अॼु असां पंहिंजी हिन ख़ासि ट्रांसमिशन में ज़िक्र कंदासीं हिननि 16 सालनि जे सफ़र जो। उन सां गॾोगॾु सिन टीवी नेटवर्क कहिड़ियूं कामयाबियूं माणियूं, सिन टीवी नेटवर्क कीअं पंहिंजनि माण्हुनि सां कमिटेड रहियो ऐं सिंध टीवी नेटवर्क पारां कहिड़े तरीक़े सां जेके मुख़्तलिफ़ लाहा चढ़ा हुया उन्हनि खां टपी करे ही सफ़र मुक़ररु कयो आहे। ऐं अॼु जॾहिं असां सभु हिते वेठा आहियूं, मूंसां गॾु सीनियर टीम मौजूदु आहे। तारुफ़ अवां सां कराईंदासीं। हिन पासे मूंसां गॾु मौजूदु आहिनि सिन टीवी नेटवर्क जा सीनियर एंकर पर्सन फैज़ नाइट साहब। फैज़ साहब वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। उन सां गॾोगॾु मूंसां गॾु मौजूदु आहिनि सिन टीवी नेटवर्क जी न्यूज़ कास्टर जी सीनियर मैडम निदा अब्दुल साहिबा, पाण न्यूज़ कास्टर्स जी इंचार्ज बि आहिनि। तव्हांखे वेलकम कयूं था, थैंक यू सो मच। ऐं ॿिए पासे मूंसां गॾु मौजूदु आहिनि असांजा चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। शबीर, तव्हांखे बि वेलकम चओ था, वॾी महिरबानी। असां सां गॾु सॼे हथ ते मौजूदु आहिनि सिन टीवी नेटवर्क जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स शोएब कुरैशी साहब। शोएब साहब, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अवां जी बि। ऐं ॿिए पासे मूंसां गॾु मौजूदु आहिनि करंट अफेयर्स जो असांजी इंचार्ज सबीन मेमन साहिबा। वॾी महिरबानी अवां जी बि प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। जॾहिं त असां सां गॾु मौजूदु आहिनि रहमत तुनियो, रिपोर्ट्स टाइम जा इंचार्ज आहिनि। रहमत, अवां जी बि वॾी महिरबानी। शुरूआत कंदासीं फैज़ साहब। ज़ाहिरा जेको ही सफ़र रहियो, अवां केतिरनि ई सालनि खां ॾिसो पिया, पॉलिसीज़ हुजनि या जेके सिन टीवी नेटवर्क पारां पंहिंजनि माण्हुनि सां कमिटेड रही करे जेका सहाफ़त आहे, कीअं पिया ॾिसो? सभ खां पहिरियां सिन टीवी जे पूरे सथ खे चेयरमैन MD साहब खां अलावा पूरी दुनिया जे अंदरि जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयां थो। ऐं जीअं तव्हां चयो, सिन टीवी जा बुनियाद रखण वक़्तु इहो तमामु रेयर थींदो आहे। माण्हू हर को दौर हुयो प्रोफेशनलिज़म। सिन टीवी बिल्कुलु चिटे हिकिड़े हुन सां आई त भई असांखे प्रोफेशनलिज़म में वी डोंट बिलीव इन प्रोफेशनलिज़म, वी बिलीव इन कमिटेड जर्नलिज़म। असां हिकिड़ी ज़िम्मेवार सहाफ़त में बिलीव कयूं था ऐं उहा ज़िम्मेवार सहाफ़त जेका आहे पंहिंजे माण्हुनि ॾांहुं ज़िम्मेवार हुजे, जेका माण्हुनि जे अहंजनि खे, माण्हुनि जे ॾुखनि खे, माण्हुनि जे जेको आहे पंहिंजो उन्हनि खे इक़्तिदार जे ऐवाननि ते पहुचाए सघे, उन्हनि जे आवाज़ खे एम्पलीफाई करे सघे। ऐं इहो हिकिड़ो बामक़सद जर्नलिज़म जो जेको तसवुरु हुयो, उहो खणी सिन टीवी मैदान ते लथी। ऐं उन ॻाल्हि ते अॼु ॾींहं ताईं सिन टीवी जेका आहे उहा बीठी आहे। ऐं यकीनी तौर ते बीहण जी हिकिड़ी क़ीमत आहे। हिन दुनिया हिन मुल्क जे अंदरि सहाफ़त एॾी आसान न आहे। तव्हां ॾिठो हूंदो त इंटरनेशनल इदारनि जे पारां केतिरा दफ़ा पाकिस्तान सहाफ़ियुनि जे हवाले सां सभ खां वर्स्ट तरीन कंट्री जेको आहे पंहिंजो काउंट थियो आहे। उनमें इन तरह जी सहाफ़त करणु ॾुखियो न आहे। ऐं पावर कॉरिडोर्स जे अंदरि मतिलबु मुशरफ जी आमरियत खे ललकारणु हुजे या कराची जे अंदरि जॾहिं ॾहका हो उन वक़्तु 12 मई जहिड़ी ट्रांसमिशन हलाइणु, या चकरा ॻोठ में डग फायरिंग जा रिकॉर्ड करे उहो हलाइणु, ऐं या जेका हिते जेका दहशतगर्दी, मज़हब जे नाले में दहशतगर्दी जो हिकिड़ो असांजे मथां जेको हिकिड़ो मुसलत कयो वियो, हिकिड़ी ॾमर, उन जे बारे में खुली करे ॻाल्हाइणु। त इन तरह जूं केतिरियूं शयूं हुयूं जेके सिन टीवी बिल्कुलु बिना कंहिं हुनजे उहो कंदी रही। ऐं नतीजे तौर ते वो फैज़ अमन फैज़ जे सिटरा के वही दाग थे जो सजा के हम सरे बज़ में यार चले गए। तो असां ते तकलीफ़ूं आयूं ऐं असां प्राउडली मां हमेशह चवंदा तो वी आर प्राउड कि पाकिस्तान जी इलेक्ट्रॉनिक मीडिया जी तारीख़ जॾहिं बि लिखबी सभ खां पहिरियों जेको चैनल ऑफ एयर थियो दैट वाज़ बेनज़ीर जो असांजो सिन टीवी हो।
इहो 2005 जी ॻाल्हि आहे, अलाए 6 जी ॻाल्हि आहे, 6 जी ॻाल्हि आहे। हाणे उन वक़्त खां वठी असां मुसलसल पावर कॉरिडोर्स जेके बि आहिनि, हिकिड़ा आहिनि हुकूमती पावर कॉरिडोर्स न, पर उनखां अलावा MQM जहिड़ो वहशत ऐं दहशत जो राज हुजे, या जेको आहे असांजा जेके आहिनि ही फीफडम्स जेके ठहियल आहिनि, वॾेरा जेके आहिनि असांजा, इन्हनि सभिनी जे अखियुनि जे कॾनि जे अखियुनि जे अॻियां कंडे जो किरदारु अदा कयो आहे सिंध TV। ऐं उनजे अगेंस्ट में असां बेबी मरी खां वठी, तानिया ख़ासकली खां वठी, रमशा वसाण खां वठी, ॿियूं केतिरियूं ई अलाए पंहिंजो जेको आहे गबोल खां वठी, जेको आहे अलीगुल जतोई खां वठी, केतिरनि उन्हनि मज़लूम माण्हुनि जो असां आवाज़ बणिया आहियूं, जन खे जेकॾहिं अदरवाइज़ हो कजे हा त उहो न थी वञे हा। ऐं नतीजे तौर ते असांखे सदाईं पंहिंजी सॼी जेका हुआ एनर्जी मिलंदी आहे त जॾहिं असां जूं इहे ट्रांसमिशन्स हलंदियूं आहिनि, जॾहिं इहो सभु कुझु थींदो आहे त तॾहिं माण्हुनि जो जेको हूंदो आहे त असांखे उन ते बिल्कुलु उहो फ़ख़्रु थींदो आहे त असां वाक़ई पंहिंजी हिकिड़ी असांजी ज़िंदगी का ईअं न पई गुज़रे, हिकिड़े वॾे मक़सद सां गुज़रे पई। ऐं हिकिड़ी किरोड़नि जी तादाद में जेका पॉपुलेशन आहे उनखे सर्व करण लाइ, उन्हनि जे लाइ बहितरी पैदा करण लाइ असांजो जेको मीडिया हाउस आहे उहो करे पियो। ऐं पोइ इन सफ़र में 100 रंडकूं आहियूं, पर असां हिकु TV चैनल खां 2 TV चैनल, पोइ इलेक्ट्रॉनिक खां प्रिंट, ऐं प्रिंट खां पोइ वरी डिजिटल, हुन ते जिते बि असांजा लखे जेको आहे पंहिंजो फॉलोअर्स ऐं हो आहिनि, त असां माना ॾाके बॾाके पंहिंजो सफ़र जारी आहे। सफ़र जारी न आहे, सफ़र में इर्तिका जो अमल मरहला असां तय कया आहिनि, तेज़ी सां तय कया आहिनि, अचीवमेंट्स कयूं। ऐं बिलाशुबा अॼु सिंध TV नेटवर्क जेको आहे उहो सिंधी सोसाइटी जो थ्रू आउट द वर्ल्ड जेको आहे हिकिड़ो मोस्ट पॉपुलर चैनल आहे। ऐं उनजा समूरा ऑर्गन्स जेके आहिनि, उहो इंटरटेनमेंट जो चैनल हुजे, उहो न्यूज़ जो चैनल हुजे, उहो असांजी प्रिंट में लीजल अख़बार हुजे, या असांजी वेबसाइट्स हुजनि, ऐं असांजा यूट्यूब चैनल हुजनि, या असांजा जेको आहे पंहिंजो फेसबुक ते असांजा सोशल मीडिया जे अंदरि जेका प्रेज़ेंस आहे, बिलाशुबा इहा जेका अचीवमेंट आहे उनमें असांजे TV जे ऑनर्स जी डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब ऐं MD अजीत कुमार आहूजा साहब खां अलावा जेको पूरे सथ जूं महिनतूं शामिल आहिनि उहे आहिनि। ऐं काफ़ी दोस्त विछड़ी विया, अतारा जा ख़ासि तरह जेको विछड़ियो असांखे जो, या उनखां पहिरियों कामरेड वलीमंद मंगणहार, शाह साहब जेको हुयो सजावल जो असांजो दोस्त, ईअं काफ़ी दोस्त असांखे विछड़ी विया। संजराणी साहब जेको असांजो शिकारपुर मां, ऐं अॼु बि असांजो हिकिड़ो दोस्त जेको आहे उहो हॉस्पिटलाइज़ आहे, उनजो तमामु बुरी तरह एक्सीडेंट थियल आहे हकीम, अॼु शायदि उहो असां सां गॾु हुजे हा सालगिरह जे तक़रीबन में, उहो असां सां न आहे। उहे ॾुख बि आहिनि, बहरहाल सफ़र कामयाबी सां हले थो पियो, एंड वी आर प्राउड कि असां सिंध TV नेटवर्क सां। ज़बरदस्त। शेब साहब, ज़ाहिरा फैज़ साहब जीअं ॿुधायो पए, हिन सफ़र में जो ॾिठो वञे लाहा चढ़ आया, मुख़्तलिफ़ वक़्तनि में ते आया, ऐं न सिर्फ़ु हले थो पर जंहिं जोश ऐं जज़्बे सां अॻिते तरफ़ असां वधूं पिया। अवां छा चवंदो अॼु सिंध TV नेटवर्क जी 100वीं सालगिरह जे मौक़े ते? महाराज, पहिरियों त मां सभिनी खे दिलि जी गहराई सां सालगिरह विश कंदुमि। असांजे चेयरमैन साहब, MD साहब, इन खां अलावा जेको पंहिंजो सॼो नेटवर्क आहे, पंहिंजो सॼो जेको हितां जो स्टाफ आहे, कैमरामैन आहिनि, रिपोर्टर आहिनि, डेस्क में जेके कमु कनि था, जेको सॼो असांजी सॼी टीम आहे, सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। ॿी ॻाल्हि जेका मां फयाज़ साहब जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदुमि त जंहिं महिल हिन चैनल जो बुनियादु पियो या चैनल स्टार्ट थियो, जंहिं महिल उन महिल असां उन महिल हिकिड़ो बहस हुयो त प्रोफेशनलिज़म ऐं नॉन प्रोफेशनलिज़म, न्यूट्रल रहण वारो। ख़ासि तौर ते इलाही जेके आहिनि उहे चैनल या इदारा उहे दावा कंदा आहिनि त असां गैर जानबदार आहियूं, पर मां उन वक़्त खां वठी ऐं अॼु बि असां हिन ॻाल्हि ते वेठा आहियूं त इहो दरअसल जेका ॻाल्हि आहे, लाइन आहे, उहा ई ग़लति आहे। जेकॾहिं को माण्हू कमिटेड आहे पंहिंजे अवाम ॾांहुं, पंहिंजे माण्हुनि ॾांहुं, ऐं उहो उनजी धुर बणिजी का केस विड़े थो त दरअसल उहो धुर आहे, उते उहो अणधुरियो नथो रहे। इन करे असां धुर आहियूं, असां बिल्कुलु धुर आहियूं पंहिंजे माण्हुनि ॾांहुं, पंहिंजे माण्हुनि जी धुर आहियूं, जेको पंहिंजे असांजे अवाम जो केस आहे। जिते जिते बि सिंध TV पंहिंजे हिन 16 सालनि जे सफ़र में केतिरियूं ई शयूं जेके अणगणियूं, जेके ॿियनि मीडिया हाउसिस या इवन के जेका नेशनल मीडिया आहे, उन नमूने सां उनखे नाहे खयो,
पर सिंध टीवी न्यूज़ उहा खणी आई आहे। पोइ उहो 12 मेवाड़ वाक़ियो हुजे, उन खां पोइ बेनज़ीर जे काफ़िले ते हमिलो हुजे, उन खां पोइ वरी ख़ुदि बेनज़ीर भुट्टो साहिब जी शहादत हुजे, ऐं इन खां अलावा जेके सिंध में जेके कुदरती आफ़तूं आयूं, ॿोॾि हुई, बरसातूं, ताज़ियूं बरसातूं, त असां हा कोरोना जी सूरत हाल असां जेको आहे उहो मतिलबु जेको हेठि माण्हू जो जेको दर्दु आहे उन दर्द खे पंहिंजो दर्दु सम्झी उनखे हलायो आहे, ॾेखारियो आहे, त जीअं माण्हू जेके बेहस थी वेठा आहिनि उहो उनखे बि ख़बर पए त भई हिते ही शइ आहे, हिते ही मसइलो आहे। अॼु बि असां दावा सां चऊं था ऐं फ़ख़ुर सां चऊं था त जॾहिं ही ताज़नि बरसातुनि में सिंध जा जेके आहिनि उहे ज़िला मुतासिर थिया आहिनि ऐं सिंध जे मीरपुखास, उमरकोट, बदीन ऐं सागड़ ज़िलनि में जेकॾहिं वॾे पैमाने ते बरसाती ॿोॾि आई आहे त कंहिं बि चैनल इन नमूने सां कवरेज न कई आहे जंहिं नमूने सां सिंध टीवी कवरेज कई आहे। त इन जो सबबु हिकिड़ो ई आहे त असां दोहिरायूं, पंहिंजे माण्हुनि जी दोहिरायूं, असां पंहिंजे माण्हुनि खे ऑन था कयूं, पंहिंजे माण्हुनि जे मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झूं था ऐं उनखे हाईलाइट करे ॾेखारियूं था त जेका तव्हां हिकिड़े पासे ॾे तव्हां फोकस था कयो, ॿियो पासो ही बि आहे, ही बि इंसान आहिनि, ही बि शहरी आहिनि हिन मुल्क जा, हिननि जा बि राइट्स आहिनि, हिननि खे बि जेको आहे उहो जीअण जो हक़ आहे, हिननि खे बि उहे सभु शयूं मिलणु खपनि जेके तव्हां ॿियनि लाइ घुरो था। तंहिंजे करे असां इन ई हिकिड़ी पैटर्न ते असां कंटिन्यू जेके आहिनि उन में असांजी सॼी जेका असांजी कवरेज जेका रही आहे, असांजी जेका रिपोर्टिंग रही आहे उहा इन ई बेस ते रही आहे। ऐं इन बुनियाद ते इन जी कवरेज जे करे असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे स्टाफ खे, असांजे रिपोर्टर्स खे, असांजे कैमरामैन खे प्रॉब्लम्स बि थींदा आहिनि ऐं कॾहिं लातदाद शयूं अहिड़ियूं आहिनि जिते केस बि थिया आहिनि, कॾहिं हमला थिया आहिनि, कॾहिं जेको आहे उहो थ्रेट्स आहिनि, इहे पिया आहिनि। पर इहो फ़ख़्र जी ॻाल्हि इहा बि आहे त कराची खां वठी कश्मीर ऐं जेको आहे किंजर खां कारुंजा ताईं सॼी सिंध जी टीवी जो जेको नेटवर्क आहे उहो हाणे हिकिड़ो फैमिली बणिजी वियो आहे। न सिर्फ़ु इहो, असां जेका इस्लामाबाद आहे, लाहौर आहे, कोयटा आहे, इन खां अलावा जेको एब्रॉड दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि असां वाशिंगटन, लंडन, दुबई, सऊदी अरब, कैनेडा हिते बि मौजूदु आहियूं। त असांजो जेको फैमिली जो नेटवर्क बि असांजी फैमिली जेका वधी आहे, असांजे फैमिली जा हिसो जेको आहे ओॾे बि थियो आहे। त माना सॼी जेका आहे असांजी फैमिली आहे ऐं न सिर्फ़ु हिते पर असां सॼी दुनिया में सिंध टीवी खे तमामु घणो ॾिठो वञे थो ऐं जेके एक्सपेक्टेशन माण्हू ॿियनि चैनल मां नथा कनि उहे असां मां अञा बि कनि था त भई हीअ शइ जेका आहे ॿियनि न ॾेखारे तव्हां ॾेखारी आहे, तव्हां ॾेखारींदा रहंदो, तव्हां हिन शयुनि खे खणो। त माण्हू इहो मां फ़ख़ुर सां चवां थो त सिंध टीवी सिंध जे माण्हुनि सां आवाज़ कमिटेड आहे, नो डाउट। जीअं शुएब साहब ॿुधायो पए इन ॻाल्हि खे वक़्त ते तव्हांखे ऑर्डर शायदि मिली विया आहिनि न, पर मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका कोरोना वारी सां ॻाल्हि कई ऐं जेका फैमिली वारी ॻाल्हि कई, जीअं हाणे हकीम सेठार असांजो दोस्त आहे, पहिरियों पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया में कोरोना जो पहिरियों केस असांजे टीवी में ज़ाहिर थियो ऐं उन वक़्तु साईं धड़ा थियड़ थी विया, ज़ुल्म थी वियो, ऐं घोड़ा कोरोना जो आफ़त हुई। पर टीम माना जेका फैमिली जी ॻाल्हि कई न, उहा टीम पूरी जी टीम बजाए डिॼण जे, सहमण जे, ख़ौफ़ज़दा थियण जे या पासरी थियण जे बीह रहियासीं, सभु बीह रहिया। हा बिल्कुलु। ऐं हिकिड़े लम्हे लाइ बि टीवी जी स्क्रीन ते इहो कोन थियो त भई को ख़ौफ़ आहे, को पैनिक आहे, का ॻाल्हि आहे या किथे रुखनो आहे हुजे ट्रांसमिशन में, कुझु बि न थियो। अहिड़े क़िस्म जो त उहो सिर्फ़ु जेको शोएब भाई ॿुधायो पियो न त फैमिली जो हिकिड़ो माहौल हो, तंहिंजो हिक ॿिए ते ट्रस्ट हुयो, पोइ ज़ाहिर आहे उन हिसाब सां हर को हिक ॿिए जे हुन में बीहो। ईअं ई जीअं हकीम सेठार जो मसइलो थियो त उनजी ओनरशिप जेका आहे न सिर्फ़ु मालिकनि जो उनजी मालिकी अॼु हिते जेको आहे सिंध टीवी जे हर लम्हे उनजी माना ज़िम्मेवारी आहे, कंहिं न कंहिं मां उनजी जेका उनजी लुक आफ्टर कंदो रहंदो हुओ। इहो जेको फैमिली जो जेका ॻाल्हि कई, उन जो असांखे स्ट्रेंथ अहिड़ी मिलंदी आहे जो असां कंहिं वक़्तु बि ॾुखे वक़्त में पैनिक में अचण जे बजाए असां अकेलो न आहियूं, सम्झंदा असांखे इहो महसूसु थींदो आहे त टीम असां सां गॾु हुजे। असांजी सीनियर तरीन मेंबर मैडम सबीन साहिबा बि असां सां गॾु बि वेठी आहे। न मां ओॾे न चवंदुसि, हीउ सफ़र ऐं शुरूआती ॾींहंनि खां अवां सिंध टीवी नेटवर्क सां मौजूदु आहियो, अॼु ताईं मौजूदु आहियो ऐं ईअं घटि हुजे थो, ख़ासि करे ॾिठो वञे त असां जहिड़े मुआशिरे में हिकु औरत जो एॾे वॾे टाइम ताईं हिकिड़े चैनल सां गॾु हुजणु, त ज़ाहिर जेका फैमिली जी ॻाल्हि थिए थी त हिनखे तव्हां अॻिते वधाइजो। महिरबानी मेरा सभ खां पहिरीं त मां सिंध टीवी जी सालगिरह जे हवाले सां सिंध टीवी जे सभिनी ॾिसंदड़नि, सॼी सत खे, सॼी नेटवर्क, सॼी टीम ऐं
चेयरमैन साहब ऐं MD साहब खे मुबारकूं ॾींदमि। असां सभिनी जी गॾियल महिनत सां ही सफ़र हेसि ताईं पहुतो आहे। उन में सभिनी जूं महिनतूं आहिनि, सभिनी जूं काविशूं आहिनि त अॼु इदारे जी कामयाबी असां सभिनी जी कामयाबी आहे। तमामु सुठो सफ़र रहियो, 15 साल, इलाही वॾो अरसो। पर डे फर्स्ट खां एज़ अ न्यूज़ कास्टर जीअं मां आई हुयमि, उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता करंट अफेयर, त एतिरा साल गुज़ारण खां पोइ असां बि इन इदारे सां उअं ई जुड़ी विया आहियूं ॼण असांजो घर ऐं इदारे में को फ़र्क़ु ई न रहियो आहे। असांजी बाक़ी सोशल लाइफ बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। असां जेतिरो टाइम, घणो टाइम मुंहिंजे ख़्याल में 8-9-10 कलाक असांजा हिते ई गुज़री था वञनि। त ख़ुशियूं आहिनि, ग़म आहिनि, या सभु शयूं आहिनि असांजूं ॼण हिते ई आहिनि। हिन इदारे जी कामयाबी सां सम्झो त असांजी कामयाबी आहे। हिते कंहिं बि ख़बर जे मामले में, प्रोग्राम जे मामले में, या कंहिं बि कॉम्पिटिशन जे हवाले सां जॾहिं इदारो कामयाबी हासिलु करे थो त असांखे महसूसु थींदो आहे ॼण असांजी कामयाबी आहे। असां सभु, सॼो नेटवर्क असांजो ईअं ख़ुशि थींदो आहे। इन में न रुॻो असांजे सॼे नेटवर्क, बल्कि दुनिया में जिते जिते बि सिंध TV ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि जूं मोहबतूं बि शामिलु रहियूं आहिनि। उन्हनि बि सिंध TV सां इलाही मोहबत कई आहे। उन्हनि जी मोहबत जे करे ई असांजी कामयाबियुनि जो जेको आहे सिलसिलो जारी आहे, या अलाह कंदो अञा बि जारी रहंदो। पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे ॿुधायां न पंहिंजो इहो त हिन जी जेका सभिनी जी अहम तरीन ज़िम्मेवारी आहे, उहा ज़ाहिर आहे इंचार्ज करंट अफेयर सभु प्रोग्राम प्रीव्यू करे हुनजी नज़र में गुज़रंदा आहिनि। ऐं सभ खां ख़ौफ़नाक जेको आहे, अगरि को डायरेक्ट न्यूज़ खां पोइ अगरि को ॿियो आहे पंहिंजो माण्हू, त उहो सभिनी आहे। इनखे त असांखे नथा प्रोग्रामनि खे कट जो हणे थी। ऐं वरी जेको आहे न, कंहिं वक़्तु अची चवंदी त साईं शोएब साहब खे अची चवंदी, साईं तव्हां पाण ॾिसी वठो मूंखे प्रोग्राम रुकिजी था वञनि, पूरा धाड़ घोड़ा पिट। तंहिंजे लाइ सभिनी जो ज़िम्मेवारी जेका आहे उहा कंटेंट जेको आहे, जेको एयर थिए थो पियो, ऐं तमामु वॾी ज़िम्मेदारी आहे। ऐं वॾी हुन सां पूरी कीनली हुनखे ऑब्ज़र्व करे ऐं उनखां पोइ उहो कंटेंट वञे, ऐं उहो एॾे वॾे इंतिहा इम्पोर्टेंट ज़िम्मेवारी निभाए थी पई। मुंहिंजे ख़्याल में इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे हिन सॼे सफ़र जे दौरान सभिनी जो, त असांजो जेको कंटेंट वञे थो उहो एतिराज़ जे लाइ न हुजे, उहो अहिड़ो हुजे त इहो दिस इज़ हर कंट्रीब्यूशन। ब्रेक ते पाण वेंदासीं, पर उनखां पहिरियां मैडम निदा बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। मां वधीक न चवंदुसि, पाण तव्हां सिंध TV नेटवर्क जे सफ़र बाबति ॿुधाइजो। बिल्कुलु, मेरा तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। जेका मुंहिंजी पूरी टीम हिते मौजूदु आहे, सीनियर टीम मौजूदु आहे, उन सभिनी खे मुबारक हुजे। डॉक्टर करीम ताजपर साहब खे, अजीत साहब खे, पूरे सथ खे। जिते जिते सिंध TV ॾिठी वञे थी, चाहे उहे उर्दू स्पीकिंग हुजनि, कहिड़ी बि ॿोली सां तालुक़ु हुजे, उन सभिनी खे मुबारक हुजे। जो असांजी सालगिरह आहे ऐं 15 सालनि जो जेको सफ़र आहे, इहो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत सफ़र आहे। ॾाढियूं हिन में असांजी यादियूं आहिनि, घणो कुझु सिखियो आहे। जॾहिं असां पहिरों ॾींहं ते आयासीं, यकीनन कुझु बि न हुयासीं। जॾहिं खां सिंध TV सां रिलेटेड थियासीं, घणो कुझु सिखियोसीं, अञा सिखण जी कोशिशि में आहियूं। ऐं हिकिड़ी असांखे लाइन मिलियल हुई सिंध TV ते, जेका बि पॉलिसी हुई, उन पॉलिसी मुताबिक़ असां कमु कयो आहे। जीअं त जंहिं टाइम ते सिंध TV चैनल आयो, उन टाइम ते ॿिया बि ज़ाहिरा सिंधी चैनल हुया, पर उन्हनि इहे ई चयो त हीअ चैनल शायदि अॻिते न वधी सघे या न हली सघे मार्केट में। त डॉक्टर साहब जा मूंखे उहे लफ़्ज़ यादि आहिनि अॼु। डॉक्टर साहब चयो, असां पंहिंजी ॿेड़ियूं साड़े आया आहियूं, जेको कुझु कमु करिणो आहे असांखे हिते ई करिणो आहे। हिकिड़ी पॉलिसी मिलियल हुई। जॾहिं असांजो जेको कप्तान आहे, उन एतिरो पॉज़िटिव हुयो त यकीनन असांजी टीम उन सां अहिड़ी मिलियल हुई जो असांखे अॼु ताईं इहे ख़ुशियूं, काविशूं, महिनतूं हलनि थियूं रहनि थियूं। ऐं इंशाअल्लाह कोशिशि आहे असांजी, उमेदु आहे असांजी त अञा उहो ॾींहुं ईंदो जॾहिं असां सिल्वर जुबली थींदी सिंध TV जी, पाण सॼी पूरी टीम पाण गॾु हूंदासीं। इन ते पाण वधीक गुफ़्तगू कंदासीं ज़ाहिरा सिंध TV नेटवर्क जी सालगिरह जे हवाले सां। हिते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु हुजे। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम में पाण ज़िक्र कयूं पिया सिंध TV नेटवर्क जी सालगिरह जे हवाले सां टीम असां सां गॾु मौजूदु आहे। शबीर लाशारी तरफ़ ईंदासीं, चीफ रिपोर्टर असांजो सॼो ॾींहुं
असांखे नज़र अचे थो पंहिंजी टीम सां गॾु सिंध जी राजधानी में सहाफ़त कंदे। शबीर, अवां ॿुधाइजो अवांजो विक्त तजुर्बो ऐं अवां कीअं पिया ॾिसो? बिल्कुलु बहराल, सभ खां पहिरीं त सिंध टीवी जे पूरे सथ असांजे चेयरमैन, असांजे MD, जेके बि दोस्त असां सां लॻा पियल आहिनि, जेका असांजी टीम आहे, मुंहिंजी जेका रिपोर्टिंग टीम आहे, सभिनी खे सिंध टीवी जी 16वीं सालगिरह जूं मुबारकूं। पाण जीअं ॻाल्हायूं पिया त कराची जहिड़े शहर में जेको असांजो नेटवर्क आहे ख़ासि तौर ते रिपोर्टिंग जो, बिल्कुलु सिंध टीवी जी हिकिड़ी जेका लाइन आहे असांजी, जेका उन लाइन तहत पाण जेको कमु कयूं पिया, खोड़ सारियूं अहिड़ियूं यादूं आहिनि, खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि जिन ते असांखे अॼु फ़ख़्रु थींदो आहे। 12 मई जी जेका ट्रांसमिशन आहे सिंध टीवी जी, उहा अहिड़ी ट्रांसमिशन हुई जंहिंखे अदालत बि चयो त असांखे उहा ॾियो। उनखां अलावा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले ते जेको हमिलो थियो, जंहिंमें असांजो हिकिड़ो साथी जेको आहे ज़ख़्मी बि थियो, त इहे अहिड़े क़िस्म जी जेका ट्रांसमिशन, कैमरा जे पोयां बीठो आहे दोस्त आहे, त हिन दोस्त खे कीअं हिते खणी आया मूंखे यादि आहे, मोटरसाइकिल ते दोस्त उन टाइम में जेको इहा ॻाल्हियूं कनि था। त ज़ाहिर आहे अहिड़े ॾुखे वक़्त में असांजी टीम परफॉर्म्स कंदी रही आहे। ईअं ई मूंखे इहे ॻाल्हियूं यादि अचनि थियूं त कोरोना दौरान जीअं असांजी ॻाल्हि कई फयाज़ साहिब, त जॾहिं पहिरियों केस असां वटि कोरोना जो निकितो त सिंध टीवी में ज़ाहिर आहे सभु दोस्त गॾु थी वियासीं त हाणे छा थींदो कीअं थींदो, पर हिकिड़े लम्हे लाइ बि असां ट्रांसमिशन रोकणु न ॾिनी ऐं नई वरी असांजी रिपोर्टिंग टीम वेठी, असां उनखे उन तरतीब सां उन तरीक़े सां हलायो। शयूं असां जॾहिं ॿाहिरि निकिरणु मुकमल तौर ते बंदि हुयो, केतिरनि ई चैनलनि पंहिंजनि रिपोर्टर्स खे घर विहारे छॾियो ऐं कैमरामैननि खे घर विहारे छॾियो, पर सिंध टीवी जा रिपोर्टर हुजनि या कैमरामैन हुजनि, उहे फील्ड में असांखे नज़र आया ऐं असां प्रॉपर नमूने सां जेका रिपोर्टिंग कई त किथे लॉकडाउन आहे किथे न आहे। उन सां गॾोगॾु असां न रुॻो लॉकडाउन जी सूरत हाल ॾेखारी, माण्हुनि जी सूरत हाल ॾेखारी, पर गॾोगॾु असां माण्हुनि खे इहा बि अवेयरनेस ॾिनी त समाजी विथी जेका आहे उहा ज़रूरी आहे ऐं जेको आहे मास्क जो इस्तेमालु जेको आहे उहो ज़रूरी आहे, यानी माण्हुनि खे बचाइण या माण्हुनि जे बचाव रखणु, उहो बि असांजो एम हुयो। गॾोगॾु जेकॾहिं असां जी जेका आम चूंडनि जी जेका नशरियात हुई, पाण उन ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं, कराची जहिड़े शहर में आम चूंडनि खे जहिड़े तरीक़े सां मां चवां थो असां कवर कयो 2018 जे चूंडनि खे, त उहा हिकिड़ी तारीख़ी असांजी कवरेज हुई, जंहिंमें हर ज़िले में असांजी टीम मौजूदु हुई, हर तक खे असां कवर कयो। उन चूंडनि खां अॻु में जी छा सूरत हाल हुई, बिल्कुलु, ऐं मकानी चूंडनि जी शानदार कवरेज हुई, जंहिंमें असां हर वार्ड ताईं पहुतासीं, हर काउंसिल ताईं पहुतासीं, हर यूनियन कमेटी ताईं पहुतासीं ऐं चूंडनि वारे ॾींहं जी जेका नशरियात हुई या जेका रिपोर्टिंग हुई उहा अलॻि। उनखां पोइ जी जेका सूरत हाल हुई त हाणे कहिड़ा ज़िला कंहिंजे हथ में अची विया, हाणे किथे किथे यूनियन कमेटियूं कंहिं खटियूं आहिनि, त मां सम्झां थो इहो एॾो वॾो जेको कमु आहे उहो ईअं को पॉसिबल न आहे, पर हिकिड़ी टीम तहत असां थी जेको कमु कयूं था उनजो सिलो मिले थो। बिल्कुलु, जॾहिं बरसातूं पियूं त वफ़ाक़ी सरकार शबीर जो इन जो मोबाइल गुम थी वई, इहो जेको आहे विसारे नथो सघां। मोबाइल जे करे बरसातुनि दौरान कैमरा कढी न पिया सघूं ॿाहिरि ऐं कैमरामैन पहुची न पिया सघिया। असांजे ऑफिस जे चइनी पासनि खां पाणी हो, मूंखे यादि आहे मां घरां पंधु आयो आहियां, जेको रिपोर्टिंग कंदो शेफ साहिब मूंसां राब्ते में हो, मोबाइल ते इज़लाही मोकिलींदो रहियोसि CM हाउस जे ॿाहिरां, प्रेस क्लब जे ॿाहिरां। आख़िर जेॾी महिल मां नर्सरी वटि पहुतुसि त उते पाणी तमामु वॾो हुयो, हिकिड़ो इज़लाही मूं बीह ॾिनो, थोरो ॿाहिरि बीह, मां चयो त हाणे अञा हिकिड़ो अंदरि ॾियां अॻिते वञी त जीअं बहितर नमूने सां जेका आहे रिपोर्टिंग थी, छाकाणि हिकिड़ो पंप जेको मुकमल तौर ते पाणी में ॿुॾल हुयो, गाॾियूं तरी रहियूं हुयूं, शाह फैसल जो जेको सदर खां एयरपोर्ट ॾांहुं ट्रैक हो मुकमल तौर ते बंदि हो ऐं माण्हू उते जेको ॿेड़ियुनि ते पिया आया हुआ, तरिया पे, मां हिकिड़ो इज़लाही हिते थी वञे। जेॾी महिल मां उते मोबाइल कढी इज़लाही ॾियणु शुरू कयो त पाणी जो जेको वक़्तु हो तमामु घणो, मुंहिंजा पेर कढणु पाणी शुरू कया त पोइ मूं वटि फ़ैसिले जी घड़ी अची वई त या पाण खे बचाए या मोबाइल खे बचाए, पोइ मजबूरन मां मोबाइल जी जेका आहे कुर्बानी ॾेई पंहिंजो पाण खे बचाए। त मीन्स जॾहिं ही बरसातूं आयूं त वफ़ाक़ी इदारा जॾहिं इन्वॉल्व थी विया त ॿी जेका असांजी नेशनल मीडिया हुई उन्हनि उहे पासा ॾेखारणु बंदि करे छॾिया, न पिया ॾेखारनि, पर उन दौर में उन वक़्त में जेका सिंध टीवी रिपोर्टिंग कई उहा जानदार रिपोर्टिंग हुई, शानदार रिपोर्टिंग हुई ऐं असां हर माण्हू ताईं पहुतासीं, हर इलाइक़े में पहुतासीं ऐं माण्हुनि असांखे एप्रिशिएट बि कयो। मूंखे यादि आहे मां जॾहिं खारादर वारे इलाइक़े में असां रिपोर्टिंग करणु वियासीं, उतां जा जेके वापारी हुआ उहे एतिजाज पिया कनि। मां जॾहिं लोगो कढियो उन्हनि खां स्टार्ट पिया कयुमि त हिकिड़ो वापारी अॻुवाण वधी आयो, हुन अची मूंखे एसओटी ॾिनी, चई त सिंध टीवी खे असां सलाम था पेश कयूं, जेका पूरी सिंध में कवरेज करे थी। असांखे अहसासु थो थिए त हिते बि असां सां गॾु आहे, गादी वारे शहर कराची में बि असांजो आवाज़ु सिंध टीवी जेको उथारियो आहे ॿिए कंहिं चैनल न उथारियो। बिल्कुलु रिकॉर्ड सभु करे वेंदा चैनल, पर सिंध टीवी ऑन एयर कंदी। ऐं ईअं बशीर संजराणी बि हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाई
जेको न्यू नाज़माबाद हुयो उन जा जेके रहवासी हुया उन्हनि ॻाल्हि कई त भई हिते अचनि था सभु माण्हू ॿेड़ियुनि ते चढ़ी रिकॉर्डिंग करे था वञनि सभु कुझु पर ऑन ईयर केर बि कोन ॻाल्हि उहा ई आहे, प्रैक्टिस जी आहे न। ॻाल्हि कई त तव्हां हाणे शाम जो ॾिसिजो तव्हांजी मां उहा लिंक बि तव्हांखे मोकिलींदुसि। ज़ाहिर प्रायोरिटी हुजे थी पर हिकिड़ी जेका रिपोर्टिंग में मेरा जेका ॻाल्हि आहे न कि जेके नेचुरल कैलेमिटीज़ जेके थियनि थियूं उनमें असांजी जेका ट्रांसमिशन्स ऐं असांजी जेका रिपोर्टिंग जो हिकिड़ो ॿियो पासो आहे। मिसाल तौर कोरोना में रिलीफ किथे पहुचे थो किथे नथो पहुचे, माण्हू ईअं वेठा हुया या हाणे जेको आहे हीउ जेको बरसातूं 25 लख माण्हू मुतासिर थिया। ठीकु आहे न, उनमें कहिड़नि माण्हुनि ताईं सरकार पहुती कहिड़नि ताईं न पहुती, या अॻे 12 जे ॿोॾनि में जॾहिं असां कयोसीं त माण्हू वणनि ते बीठा हुया, पोइ उतां असां हिन भेरे बि असां कोरोना में DC सां राब्ते में हुयासीं। त इहो जेको सिंध TV जी रिपोर्टिंग टीम ऐं डेस्क ऐं जेको इहो रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जे मामले में माण्हुनि जी मालिकी करण वारो जेको हो आहे न, त माण्हुनि जी आवाज़ वरी उहो उन्हनि अथॉरिटीज़ ते पहुचे, वरी उहे उन्हनि अथॉरिटीज़ जे वरी उहे उन्हनि माण्हुनि ते पहुचनि। त इहो जेको कमु असांजो रिपोर्टिंग नेटवर्क ऐं डेस्क ऐं उहो जेको करे थो पियो न नेचुरल कैलेमिटीज़ जे अंदरि, उहो ॾाढो ज़बरदस्त आहे, उनजो ॾाढो फ़ाइदो पवंदो रहे थो। 2010 जी बोर्ड खां वठी असां उनखे ॾिठो आहे त उहो काफ़ी फ़ाइदो पए थो आम माण्हू खे। जीअं कोरोना जे करे बि हाणे जेको ट्रांसमिशन तव्हां हलाई असांजे रिपोर्टरनि ॿुधायो पए मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा कुझु न पहुतो आहे, उहो DCs ताईं उहा राब्ता बिल्कुलु हिकिड़ो असां पुल जो किरदारु अदा कयो हुकूमत। त इहो जेको एस्पेक्ट आहे नेचुरल कैलेमिटीज़ जे अंदरि उनमें असांजी रिपोर्टिंग टीम ऐं असांजी डेस्क जेको कमु करे थी न उनमें माण्हुनि खे काफ़ी आम माण्हू खे, छाकाणि हू बाअसर माण्हू ताईं हर शइ पहुची वञे, आम माण्हू जो जेको आवाज़ नथो हुजे, पोइ इहे असांजे चैनल जेको आहे उन में ख़ासि तौर ते जेको करे थो उहो मुंहिंजे ख़्याल में दैट क्रेडिट गोज़ टू द नेटवर्क एंड द डेस्क। ऑफकोर्स असां सां गॾु रहमत तुनिया साहब मौजूदु आहिनि, रिपोर्ट्स टाइम इंचार्ज। रहमत, तव्हां ॿुधाइजो ज़ाहिरा गुज़िरियल केतिरे अरसे खां अवां बि वांगियल आहियो चैनल सां, ऐं जॾहिं बि को मामिलो अचे थो, का पॉलिसी रिपोर्ट ॾियणी आहे या जॾहिं बि असां ॾिसूं था कोरोना जी सूरत हाल आहे, का एक्सक्लूसिव ॾियणी आहे रिपोर्ट, कीअं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदा? सभ खां पहिरीं त सिंध TV जे समूरे 7 समेत जेके सिंध TV खे जिते किथे बि ॾिसनि था उन्हनि खे अणगढ़ियूं वाधायूं हुजनि। ऐं ॾिसिजे त मुंहिंजो अञा एॾो वॾो डिघो सफ़र न आहे रहियो सिंध TV सां, पर उन ई थोरे अरसे में ई जेको गुज़रियो आहे उन में तमामु घणो सिखण लाइ मिलियो आहे। जीअं त ॻाल्हि हले पई हिन रिपोर्ट्स टाइम जी, त इन में जेको मूंखां अॻु में जेकी रिपोर्ट्स टाइम जेको हलियो पए उहो जेको सेक्शन आहे उहो तमामु सघारो हिकिड़ो सेक्शन रहियो आहे, ऐं उन ख़ासि करे सिंधी माण्हुनि खे हिकिड़ो दग ॾेखारियो आहे। छो त उन में जेके हिकिड़ो त असां न्यूज़ में हलनि पियो न, पंहिंजा जेके बि मसइला थियनि पिया, वॾा वॾा मसइला थियनि था, इंसानी अलमियो आहे, जीअं हीअ बोर्ड वारी सूरत हाल अची वई ऐं उन खां अॻु में कोरोना वारो हुयो, त हिकिड़ो त उहो न्यूज़ हले पई, ॿियो वरी उन बाबति वरी हिकिड़ी आगाही लाइ या माण्हुनि खे हिकिड़ो दग ॾेखारण लाइ उन लाइ तजियाती रिपोर्टुनि वारो इहो सिलसिलो काफ़ी अरसे खां हलंदो रहियो आहे। उहे कुदरती आफ़तूं हुजनि या सिंध जो मसइलो हुजे, कालाबाग डैम वारो हुजे, ग्रेटर थल कैनाल वारो मसइलो हुजे, या जेको आहे सो सिंध जो हिसो हुजे क़ौमी मालियाती एवार्ड में जेको आहे, उन हवाले सां बि जेके रिपोर्टूं आहिनि उहे सिंध TV जूं बाक़ाइदे उहे असराइतियूं रहियूं आहिनि। ऐं हिकिड़ो त उनजो जेको सबूत आहे उहो पाण वरी असांखे ॾिसंदड़ बि ॿुधाईंदा आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे उहे चवंदा आहिनि त कमाल जी रिपोर्ट वग़ैरह आहे। हाणे जेके इहे खोड़ सारा वाक़िया आहिनि जंहिं ते पंहिंजूं रिपोर्टूं अची चुकियूं आहिनि। जीअं शुरूआति में हू बेबी मरी वारो केस हुयो, जीअं उन ते बि हिकिड़ी तमामु शानदार हिकिड़ो त न्यूज़ वारो पासो, ब्रेकिंग वारो पासो, ऐं हुनजी जेकी अपडेट हुई उहा त हलंदी रहे पई, पर उन ते वरी हिकिड़ी तफ़सीली जेकी रिपोर्ट आहे असांजे रिपोर्ट्स टाइम सेक्शन में उहे हलियूं पियूं। ऐं जेको ही बोर्ड आई हुई 2010 वारी महाबोर्ड ई, ऐं हुनजा हू जेको पहिरियां जेके लाइव मंज़र हुया उहे सिंध TV रिकॉर्ड कया हुआ जेके हलिया न्यूज़ में, उन हवाले सां बि वरी ॿियो पासो जेको हुयो तफ़सीली तौरु रिपोर्ट्स टाइम में उनखे कवर कयो वियो। अहिड़ी तरह जेको कुझु वहे वापराए थो आम तरह, ऐं उहे मसइला जंहिं ते जेका ॿी जेकी मीडिया आहे उहा कोन थी ॻाल्हाए, ऐं उन ते पाण हिते तफ़सीली रिपोर्टूं कयूं था। उनजो हिकिड़ो ताज़ो मिसाल हिकिड़ो इहो आहे असां वटि, हीअ जेको बल्दा फैक्ट्री ते GIT जुड़ी हुई, ठीकु आहे, ऐं ॿी उज़ैर बलोच वारनि ते बि GIT हुई, त असां ॾिठो त जेकी मुल्की सॼी मीडिया आहे त उहा सिर्फ़ु उज़ैर बलोच वारे मामले ते धाड़ घोड़ा लॻाई वेठी हुई, ऐं जेकी उहा बल्दा फैक्ट्री जंहिंमें 259 माण्हू जेका ज़िंदा साड़िया विया आहिनि उनखे त कवरेज ॾिनी ई कोन पई वई न। सिंधी मां इहो दावा सां चवां थो
सिंध टीवी वाहिद इदारो आहे जंहिं इन बल्दिया फैक्ट्री वारे साने ते न सिर्फ़ु न्यूज़ वारे पासे खां ख़बर कयो पर जेकी हिन जी तफ़सीली रिपोर्ट हुई तमामु शानदार हुई। सर फयाज़ साहब ठाही हुई, जीअं तव्हां चयो त हिकिड़ी एडिटोरियल रिपोर्ट हुजे या पॉलिसी रिपोर्ट हुजे या तजज़ियाती रिपोर्ट हुजे, कमाल जी रिपोर्ट हुई। हुन में इहो हो, उन में उहो न हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे त माना पक थी वई जॾहिं हुनजी मोट आई, उहो त जीअं सरवारनि चयो त असां हिकिड़ो प्रोफेशनलिज़म चयो वेंदो आहे त मीडिया में प्रोफेशनलिज़म हुजे ऐं अणधुरियो माण्हू हुजे, न असां धुर आहियूं पंहिंजे माण्हुनि जी, ठीकु आहे। उन्हनि जो केस ई वणूं पिया, उनजी साबिती मूंखे इन रिपोर्ट खां पोइ मिली। उहा कीअं, जॾहिं उहा सोशल मीडिया ते अपलोड थी हुई, सिंध टीवी ते ऐं ॿिया खोड़ सारा मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं बि आहिनि जेके उन्हनि पे अपलोड कयो। इहा वॾी हिकिड़ी हासिलात आहे, मां सम्झां पियो, ख़ुशी बि थिए पई, सर खे बि मूं ॿुधायो पियो। उन में हेठां कमेंट्स हुया न, ख़ासि करे हिकिड़े मां ॾिठा, उन में कुझु माण्हुनि चयो त यार सिंधी मीडिया कमाल जो कमु कयो आहे ऐं हुन सिंधी माण्हुनि जो केस वणंदे पंहिंजे हिसे जो किरदारु निभायो आहे। हाणे चई त सिंधी मीडिया जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि ते फ़र्ज़ु थिए थो त उहे बि अहिड़े तरीक़े जी रिपोर्ट ठाहिनि ऐं इन ते वाज़े मौक़िफ़ पंहिंजो रखनि। उनखे त हाणे बल्दिया फैक्ट्री GIT जुड़ी उनखे थोरो ॾींहं थी विया आहिनि, महीनो ॾेढ थी विया या उनखां अॻु में थी वियो आहे। उन बावजूदि ॿी मीडिया में त कोन में ॾिसणु आयो आहे। ॿियो वरी हीउ जेको फ़ैसिलो आयो, हीउ जेको ॿियो फ़ैसिलो आयो न GIT वारो, उन ते रिपोर्ट असांजी आई हुई। उन में वाज़े तौर सां चयोसीं त इहो अदालती जेको फ़ैसिलो आहे इहो दर हक़ीक़त इंसाफ़ जो क़तल आहे। बिल्कुलु इहो ज़ाहिरी तौर ते शुएब साहब ॿुधाए जो, जीअं रहमत हिकु बहितरीन रिपोर्ट असांजी, ऐं न सिर्फ़ु हुनजी पज़ीराई थी पर हिकिड़े हक़ीक़तुनि ते ॿधियल जेके बुनियादी हक़ीक़तूं हुयूं, या इवन कुझु ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे जॾहिं बल्दिया फैक्ट्री साने जो फ़ैसिलो आयो, जॾहिं बरसाति थिए थी असांखे सॼी मीडिया नज़र अचे थी, सिर्फ़ु सिंध जी राजधानी ते सियासत थिए थी, हर शइ थिए थी, पर जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेके सब्दुल्ला मुतासिर थिया, न सिर्फ़ु उते असांजूं ट्रांसमिशनूं हलियूं, उन ते असांजा प्रोग्राम हलिया, रिलीफ कमेटियुनि खां वठी हिन वक़्तु ताईं जो जेको उते सिलसिलो आहे, असांजी रिपोर्टिंग टीम खां वठी डेस्क खां वठी सभु उनखे कंटिन्यूअसली उनखे फोकस कंदा था अचनि। इहो मूंखे कल्ह बि यादि आहे त रिलीफ कमेटी जॾहिं पीपल्स पार्टी ठाही त उनजा पेपर कल्ह बि थिया पई। त इहो जेका कमिटमेंट आहे ऐं जिते असां ॾिसूं था त हक़ीक़ी तौर ते माण्हुनि खे ज़रूरत आहे, उन्हनि जो आवाज़ु उथारण जी ज़रूरत आहे, उहो असां आवाज़ु खणूं था ऐं उन्हनि ताईं पहुचायूं था। इन ते अव्हांजी छा राय? ॾिसो, जीअं मां जेका अॻु में ॻाल्हि कई उनखे थोरो मां अॻिते वधायूं त असां जेको मां ॻाल्हि कई त असां पंहिंजे माण्हुनि ॾांहुं कमिटेड आहियूं न, असां धुर आहियूं पंहिंजे माण्हुनि जा, अवाम जा धुर आहियूं, अवाम जे पासे आहियूं। अवाम पोइ असां जिते ॿी मीडिया फ़र्क़ु थी करे, लिसानी फ़र्क़ु थी करे, उते सिंध टीवी फ़र्क़ु नथी करे। उहो सिंध टीवी लाइ कराची जो जेको माण्हू आहे उहो बि ओतिरो ई इम्पॉर्टेंट आहे जेतिरो नंगर पारकर, नए कोट, छोर, पिथोरे ऐं खिपरे, अछड़े थर उनजो माण्हू इम्पॉर्टेंट आहे। जॾहिं ही ॿियो घणो परे नथा वञूं, ही जेको हाणे को मिसाल आहे उनजो ई मां ॿुधाईंदुमि बरसाति जो, त जॾहिं बरसाति कॾहिं गैर मामूली बरसाति पई आहे त कराची जो जेकॾहिं माण्हू सफ़र करे थो त ॿी मीडिया जो फोकस कराची ऐं कराची जा कुझु मख़सूस इलाइक़ा, असां कराची खे बि पंहिंजो था सम्झूं त रेस्ट ऑफ सिंध जेको आहे उनखे बि पंहिंजो सम्झो था, पर जेके मुल्क जा ॿिया इलाइक़ा आहिनि उनखे बि पंहिंजो सम्झो था। जिते जिते भी अवाम खे तकलीफ़ आहे, अवाम प्रॉब्लम में अचे थो, जिते जिते अवाम सां का ज़्यादती नाइंसाफ़ी थिए थी ऐं उनजो आवाज़ जेको आहे उहो नथो ॿुधो वञे त उनजो आवाज़ असां भरिजूं था। इहो हिते नथा ॾिसूं त हीअ सिंधी आहे, हीअ उर्दू स्पीकिंग आहे, हीअ पंजाबी आहे, पश्तून आहे, या जेको आहे बलोच आहे, या हिंदको ॻाल्हाईंदड़ वारो आहे, हज़ार वारो आहे, या सराइकी बेल्ट जो आहे, उहो असां नथा ॾिसूं। असां अवाम खे ओन था कयूं। इन जे करे ई पोइ असां कराची जा जेके इलाइक़ा आहिनि, नया नाज़िमाबाद खे बि ॾेखारियोसीं, त डिफेंस खे बि ॾेखारियोसीं, जेकॾहिं ओल्ड कराची खे ॾेखारियोसीं त जेके पंहिंजो जेके सिंधी वसंदियूं आहिनि जेके रोड क्लियर हुआ उहे बि ॾेखारियोसीं। असां इहो ई अच्छा पॉज़िटिविटी आहे न, त जेकॾहिं सफरिंग आहे उहा बि ॾेखारियूं था, त जेकॾहिं उन खां पोइ वरी उते जेकॾहिं सफ़ाई थी वञे, उहा पाणी निकाल थो थी वञे, त उहो बि ॾेखारियूं था। त माना असांजो मक़सदु शयुनि खे जीअं जीअं हालत में आहिनि उनखे उन रिपोर्ट करणु आहे। हाणे जेको आहे उहो फ़र्क़ु त ॾिसंदड़ करे
त जेको आहे हीअ शइ कहिड़ी छा आहे, हीअ शइ छा आहे, जंहिंजे करे करे थो तॾहिं त तव्हां SNTV पॉपुलर मोस्ट जी पॉपुलर बिल्कुलु आहे बिल्कुलु इन जे करे इन जे करे ई त इन खां अलावा जेको कोरोना जी सूरत हली उन में बि असां न सिर्फ़ु जेको आहे कराची जेका कंडीशन्स हुई सॼो हुते मईशत जे हवाले सां जेका हुई उहो बि ॾेखारियोसीं पए त जेको छाकाणि त ॾिसो हिन कराची में त इहो बि आहे त भई जेका हिते सरहदी वारा बि घणा वेठा आहिनि उते माण्हू निकिरनि बि था कुझु ॾियनि बि था जेके ॿिया नंढा नंढा शहर आहिनि उते जेका सफरिंग थिए पई त उते त अञा वधीक हुई त उन सूरत हाल में बि असां हुन सां बीठा हुआसीं त कंटिन्यू जेको आहे असां पंहिंजे माण्हुनि जे पासे ॾे बीठा रहिया आहियूं जंहिंजे करे ई असां हर मामले में हिते क्लियर कट जेका आहे जेका जीअं रहमत ॻाल्हि कई जीअं फयाज़ साहिबु ॻाल्हि कई त 12 मई वारो वाक़ियो हो जंहिंमहिल थियो त ओॾी महिल बि असां ॾिठोसीं त जेकॾहिं का सियासी पार्टियूं जेकॾहिं पंहिंजे जेको आहे हुन चीफ जस्टिस अचे पोइ उन इस्तक़बाल उन्हनि ऐलान कयो जेका हुकूमती दूरी जेका आमिर मुशर्रफ जी जेका साथी हुई हुन महिल पंहिंजी उन्हनि खे हिन ॻाल्हि ते एतिराज़ हो असां सम्झोसीं त सियासी पार्टियुनि जो इहो राइट आहे उहो जेको आहे उहो पंहिंजी एक्टिविटी करणु जंहिंजे करे ई असां सियासी पार्टियुनि जे पासे ॾे हुयासीं ऐं सियासी पार्टियुनि ते जॾहिं अंदोरां के हमला थिया फायरिंग थी त सिंध TV वायर चैनल हुजे हुनखे हलायो रिपोर्ट कयो उते को बि राय न थी त हिन फुटेज खे रोके छॾियूं जाए करे छॾियूं कल्ह जेकॾहिं सभिनी TV चैनलनि ते जेकॾहिं हिकिड़ो माण्हू जेको आहे लंडन मां वेही तकिरे करे ईंदो त सभु जेको आहे भव खां ख़ौफ़ खां एर कंदा ऐं न हलाईंदी त सिर्फ़ु सिंध TV न हलाईंदी उन महिल बि असां दोहिरायासीं न असां जॾहिं तव्हां अॼु हुनखे दहशतगर्द सम्झो था अॼु हुनखे दहशतगर्द साथारे सम्झो था दहशतगर्द सरपरस्त सम्झो था असां त उन वक़्तु बि सम्झोसीं इन जे करे असां हुनखे उन महिल ई करे छॾियो भई हिन जे हलाइण सां जेको आहे उहा वधीक इंतिशार पखिड़िजे थो अवाम जेको आहे उहो फ़र्क़ में पइजी थो वञे इन जे करे असां क्लियर कट पॉलिसी आहे CO साहिब जी MD साहिब जी इन मामले ते चिटा मुक़फ़ आहिनि हिकिड़ी हूअं त प्रॉपर नमूने सां शयुनि खे हैंडल करण लाइ हिकिड़ी डेली बेसिस ते मीटिंग्स थींदियूं आहिनि डिस्कस थींदियूं आहिनि हर पासे तां ॻाल्हाईंदा आहियूं इन खां अलावा पर जेका लाइन हिकिड़ी चिटी मिलियल आहे उन जे हिसाब सां फ़ैसिलो करण में असांखे देरि न थींदी आहे असां फ़ौरी तौर ते फ़ैसिलो कंदा आहियूं त असां हिन पासे ॾे थींदासीं इन ते मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं शुरूआति थी हुई चयो वियो हो त सदियुनि जी तहज़ीब जो पुराणो ऐं हिन सॼे सफ़र में जेको सभ खां अहम जेको असांजो पासो रहियो आहे जेको मां सम्झां थो त पाकिस्तान जी बि कंहिं बि इलेक्ट्रॉनिक मीडिया वटि उहो पासो न आहे को उहा आहिनि सिंध TV जूं डॉक्यूमेंट्रीज़ ॾाढियूं डॉक्यूमेंट्रीज़ शुरू खां वठी अछड़े थर खां वठी क़िला हुजनि कोट हुजनि उनखां अलावा जेको आहे वरी डॉक्टर साहब पाण अची उनमें न सिर्फ़ु शुरू कई डॉक्यूमेंट्री उहा सिंधु माथरी जी तहज़ीब जी कहाणी जे नाले सां डॉक्यूमेंट्री ठाही पर पोइ उनजे पोयां वरी सॼी काइनात जो उसरणु निसरणु उनजे बारे में त डॉक्यूमेंट्रीज़ जेका आहिनि उहा दरअसल असां जॾहिं खां पाकिस्तान जी इलेक्ट्रॉनिक वर्जन आयो मीडिया जो त इलेक्ट्रॉनिक वर्जन सदियुनि जी तहज़ीब जो उन ते फोकस कयो ई सिंध TV आहे अॼु ॾींहुं ताईं बिल्कुलु ठीकु आहे न त कोट हुजनि क़िला हुजनि डंडू हुजनि ढोरा हुजनि माग हुजनि पर्सनैलिटीज़ हुजनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी प्रोफाइल हिकु बेनज़ीर जा प्रोफाइल हैदर बख़्श जतोई जा प्रोफाइल ॿिया सिंध जा जेके माण्हू थिया आहिनि उन्हनि जा प्रोफाइल त सिंध जी सॼी तहज़ीब जो जेको इलेक्ट्रॉनिक वर्जन आहे उन खे सम्झण जी कोशिशि पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ते थींदी थी अचे न सिर्फ़ु सिंध बल्कि असां इंटरनेशनली काफ़ी शख़्सियतुनि जा प्रोफाइल ठाहियासीं इंटरनेशनल डेज़ जेके थियनि था पिया उहे इंसानी हक़नि जे हवाले सां फ़लस्तीन सां ज़्यादती थिए थी उन ते कश्मीरनि सां थिए थी उन ते अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते जेको आहे उहो त पूरो हिकिड़ो माना तव्हांखे नज़र ईंदो त हिकिड़ो अहिड़ियूं शयूं जेके ता हयात ज़िंदा ऐं जावेद रहनि उहे जेको आहे पंहिंजी तहज़ीब जो जेको आहे पूरो विरसो जेको आहे उन खे इलेक्ट्रॉनिक वर्जन ॾियण जो सहरो जेको आहे उहो सिंध TV पहिरें ॾींहं खां वठी खयो ऐं अॼु ॾींहं ते असां उन ते कयूं था पिया मां जीअं तव्हांखे ॿुधायो त डॉक्टर साहिबु पाण जेका सिंधु माथरी जी कहाणी जे नाले सां हिस्टोरी ऑफ इंडस वैली जे नाले सां जेका कहाणी ठाही उनजो जॾहिं असां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे अंदरि जेको आहे पंहिंजो कयोसीं उनजो नुमाइश कईसीं
त बाक़ाइदा स्कॉलर्स वीसीज़ ऐं उन्हनि चयो त हीउ जेको आहे बाक़ाइदा PhD जो हिकिड़ो सब्जेक्ट आहे, ही दिस शुड बी इंक्लूडेड एज़ अ सब्जेक्ट। त चवण जो मतिलबु इहो आहे इन पासे ॿियो कुझु कंहिं घटि तवजह रही आहे। असांजी जेका चीप रेटिंग जे चक्कर में जेका असांजी मीडिया जे नाले में जेको हिकिड़ो थिए थो हर वक़्तु ब्रेकिंग 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 ब्रेकिंग, उन्हनि खां इहे सभु शयूं विसरी वियूं आहिनि। हिते हिकिड़ी तहज़ीब बि उसरी आहे, नसरी आहे, उन जा ओंजाण पिया आहिनि छा। ऐं उन जे लाइ महाराज तव्हांखे मां ॿुधायां त हीउ शबीर लाशारी खे बि यादि हूंदो, जबलनि जा पंध, जबलनि जा पंध, टे ॾींहं जबलनि में वञी रहण, उहे जेके पुराणा जेके निशान आहिनि, उहे जेके पंहिंजो नयूं नदियूं लखे साल पुराणी जेका इंसान जॾहिं अञा इंसान ऐं एप जे विच वारी हुन इलाइक़े ते हुयो, उन वक़्त जा उहे मंज़र जेके आहिनि उहे हिते सॼे हुनमें। इहा कोरल रीफ जहिड़ी कामरेड वलीमन मंगणहार डॉक्यूमेंट्री ठाही हुई, कुते जी क़बर ताईं वियो ऐं उनखां पोइ चरणका परगणे जी तारीख़ ते। त इन तरह जूं या जेको आहे पंहिंजो हीउ जेको आहे भिटाई ते ऐं राग ते जेको आहे अल्ताफ़ हसीम साहब सुरनि ते उहो ठाहियूं। अता राजड़ अॼु असां वटि न आहे, पर उन जे करे मरण खां पंहिंजो ॼमण खां मरण ताईं जेका भुट्टे जी जेका कहाणी ठाही उनखां 1.5 कलाक जी उहा हुन जेको आहे पूरो हुनजो लाइफ जो स्पेन पूरो जेको आहे हुन ते उहो कयो। इन तरह जूं बेतहाशा सभई शयूं सिंध TV इहो ठाहियो आहे ताकी असांजो जेको अॻे प्रिंट में किताबनि में हिस्ट्री ऐं तारीख़ जा ऐं विरसा रखियल आहिनि उहे इलेक्ट्रॉनिक वर्जन में बि ऐं उनखां पोइ वरी उहे असां डिजिटल फॉर्म में बि पंहिंजे प्लेटफॉर्म ते खणी आया आहियूं त उहे ताकी सॼी दुनिया ताईं हुजनि। अञा उन ते असांखे वधीक कमु करिणो पवंदो त असां उन्हनि खे सब टाइटल सां करियूं, शायदि दुनिया ताईं अञा वधीक पहुचायूं। इन ते अचूं था, पर मूंखे ब्रेक जे लाइ बार बार चए थो वञे। सवाल खां ई शुरूआत कंदासीं, त वक़्तु हिकु ब्रेक सां गॾु रही। Sorry.